पीपल्स पार्टी पारां अॼु 56हों यौम तासीस मल्हायो पियो वञे। यौम तासीस जी मुख्य तक़रीब कोयटा में थींदी। आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदा। जलसो अयूब स्टेडियम में थींदो। तैयारियूं मुकम्मल कई वयूं। पीपल्स पार्टी जा मुख्य अॻवान कोयटा पहुतल। कारकुननि जी आमद जो सिलसिलो जारी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त शहीद भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे मिशन ते अमल कयो पियो वञे। रोटी कपड़ा और मकान वारे मंशूर ते साबित क़दम आहियूं। तबक़ाती ज़ुल्मनि खां पाक मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो पाकिस्तान बणाईंदासीं। कराची जे इलाइक़े गुलिस्तानी जौहर में ज़ाल ऐं 3 ॿारनि जे क़त्ल वारे वाक़े में मुबैना तौर ते मुड़ुसु मुलविस निकितो। पुलिस मूजिब क़त्ल जो केस मक़तूला जे पीउ जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो। जवाबदार नशे जो आदी आहे ऐं बयाननि में बि फ़र्क़ु आहे। पुलिस वाक़े वारे हंधां क़त्ल में इस्तेमाल कयल औज़ार हथ न करे सघी। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में नवाज शरीफ, आसिफ अली ज़रदारी ऐं यूसुफ रज़ा गिलानी ख़िलाफ़ तोशाखाना रेफरेंस जी ॿुधणी। एहतसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर ॿुधणी कई। वकीलनि जा दलील ॿुधण बाद ॿुधणी 20 डिसेंबर ताईं मुलतवी। सखर पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मार्च वियल लोहारी जी सुञाणप सुधीर लखण तौर थी वई। लखण बिरादरी जो पुलिस ख़िलाफ़ गणिवाह ते एहतिजाज, पुलिस ते जुड़तो मुक़ाबले जो इल्ज़ाम। मुज़ाहिरीन पारां जांच करे इंसाफ़ करण जो मुतालबो। लाड़काणे में पुलिस पारां मुबैना बाहि ॾेई साड़ियल नौजवान फौत। वारसन जो जिनाबाग चौक ते एहतिजाजी धरणो। मुज़ाहिरीन जो गाढ़ी बाग पुलिस ते चढ़ाई करे बाहि ॾियण जो इल्ज़ाम। 3 ॾींहं अॻु सड़ी ज़ख़्मी थियल नौजवान अब्दुल मजीद जतोई कराची जे अस्पताल में दम ॾिनो। वारसन पारां पुलिस अख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो। गुलामुल्ला वेझो पिस्टल जी सफ़ाई दौरान गोली लॻण सबब ज़ख़्मी नौजवान फौत। हाजी लखो ज़ंगियाणी में 2 ॾींहं अॻु अहमद ज़ंगियाणी ज़ख़्मी थियो हो। ज़ख़्मनि जी सट नसंदे अस्पताल में दम ॾिनाई। ऐं आवाज़ टीवी पारां 3 डिसेंबर ते ऐलानियल सिंध जी तहज़ीब जो आईंदो इतिहाद इल्म ऐं टेक्नोलॉजी जे सिरे हेठि सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण वारे ऐलान जी कराची खां कश्मीर ताईं भरपूर आजियां। नंढनि वॾनि शहरनि में सक़ाफ़ती तक़रीबनि जो सिलसिलो जारी। मच कचेरियुनि, रैलियुनि, लोक मौसीक़ी जे प्रोग्रामनि समेत ॿियनि सरगर्मियुनि में वॾे अंग में धरती धड़े जी शिरकत। स्कूलनि में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां सक़ाफ़ती वेस पहिरें टेबलोज़ पेश।